दोस्तों, सिंध अहिड़ी सुहिणी सिंध खे कोई अमर चवे तो कोई जीजल। शायर सुहिणी सिंध जे मथां कलम आज़माईंदे चयो आहे, सिंध मुहे जी अमा सुहा तुहे। सिंधु नदी जंहिंजी गर्जना स्वर्ग लोक ताईं पहुचंदी आहे, उन जे किनारे ते असांजे ऋषि मुनिन वेद पुराण ऐं उन्हीअ सिंधु नदी जे किनारे ते असांजा वॾड़ा वसिया। सिंध ते वसियल सिंध खे असांजे वॾड़नि यानी आर्यन वसिया। सिंध मां आयो हिंद, ही नालो कीअं आयो? सिंधु नदी मां आयो इंडस, इंडस मां आयो इंडिया ऐं इंडिया मां आयो हिंद यानी हिंदुस्तान। लुक एट हिस्ट्री। इतिहास गवाह आहे त 5th ऐं 6th सेंचुरी BC खां सिंध हिकु तरह सां हिंद जी ढाल हुई ऐं सिंध जूं सरहदूं काफ़ी हद ताईं फैलियल हुयूं। उत्तर में मुल्तान, कंधार ऐं कश्मीर ताईं ऐं ओभर में कनौज ताईं। दोस्तों, हिकु ॻाल्हि क़ाबिल गौर आहे, सिंध धारियनि लाइ हिंदुस्तान में दाख़िल थियण लाइ अचण लाइ दरवाज़ो हिकु ई दरवाज़ो, छाकाणि त हिंदुस्तान जे 3 तरफ़ समुंड आहे ऐं चौथी तरफ़ यानी उत्तर में हिमालय आहे। तंहिं करे सिंध ई दरवाज़ो धारियनि जे लाइ हिंदुस्तान में अचण लाइ। सिंध वॉज द ओनली गेटवे टू इंडिया फॉर अटैकर्स एंड इन्वेडर्स। जॾहिं जॾहिं हिंद ते हमला थिया, हिंदुस्तान ते हमला थिया, तॾहिं जांबाज़ ऐं सूरमा सिंधियुनि उन्हनि जो मुक़ाबिलो कयो, हिम्मत सां, बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। असांजे सिंधी सूरमनि कंहिं सां न मुक़ाबिलो कयो, दारा सां मुक़ाबिलो कयो, सिकंदर सां टक्कर ॾिनी ऐं अरबन सां भी मुंहुं तोड़ टक्कर ॾिनी। ॾिसो, सिंधी ज़मीन, सिंधी सरज़मीन ते अहिड़नि सूरवीरनि जो जनमु थियो ऐं असां उन्हनि सूरवीरनि जी, अहिड़नि बहादुरनि जी औलाद आहियूं। असांखे हिन ॻाल्हि ते फ़ख़्रु हुअणु खपे। जांबाज़ सिंधी, सूरमा सिंधी ऐं सिंधु हिंदुनि जो आख़िरी सम्राट हो राजा ताहिर सिंह। जांबाज़, सूरमा, बहादुर। शुरूआत में इस्लामी दौर जी शुरूआत में सिंध ते काफ़ी हमला थिया इस्लामी हमलावरनि जा, लेकिन हमेशह इस्लामी हमलावरनि खे शिकस्त आहे, उन्हनि खे हार ॾिसणी पई, छाकाणि जो सिंधी सूरमा, सिंधी जांबाज़ उन्हनि सां मुक़ाबिलो कयो, उन्हनि खे अहिड़ी शिकस्त ॾिनी जो हू वापसि हलाए वेंदा हुआ। लेकिन 710 में अरबी हमलावरनि मोहम्मद बिन कासिम सां गॾिजी करे हिकु षड्यंत्र रचियो, साज़िश रची। हिन साज़िश में हुननि सिंध जे राजा ताहिर सिंह ते हमलो कयो, लेकिन आख़िर राजा ताहिर सिंह षड्यंत्र जो, साज़िश जो शिकार थियो। दोस्तों, सिंध जे इतिहास में अहिड़ी जंग कॾहिं न थी। राजा ताहिर सिंह हिन जंग में वीर गति हासिल कई ऐं तंहिंखां पोइ हुनजी राणी महाराणी लाड़ी देवी जंग में हाज़िर थी हमलावरनि सां मुक़ाबिलो करण। हुन मुक़ाबिलो कयो बहादुरी सां, सूरमाई सां, लेकिन जॾहिं हुनखे महसूसु थियो त हू मुक़ाबिलो न करे सघंदी ऐं जंग में हुनखे हार हासिल थींदी, तॾहिं हू रणभूमि तां, जंग जे मैदान तां वापसि महलात में आई ऐं हज़ारे स्त्रियुनि सां गॾिजी करे बाहि में टपो ॾिनो पंहिंजी इज़त बचाइण लाइ। अरबन जे फतह सां शुरू थियो अरबन जे हुकूमत जो दौर ऐं इन तरह अरबी हुकूमत जे दौरान अरबी लिपीअ जो इस्तेमालु शुरू थियो जो अॼु बि बरक़रार आहे। अरबन खां पोइ सिंध ते ज़ुल्म थींदा रहिया, सिंध ते ज़ुल्म थींदा रहिया। सिंध ते काफ़ी ॼणनि राज कयो। सिंध ते सूमरनि, मुग़लनि, कलोड़नि ऐं मीरनि जो राज थियो। मीरनि टालपुरनि सिंध ते 60 साल राज कयो ऐं सिंध जी काफ़ी तरक़ी, इकोनॉमी सुधरी, कॉलेजिस खुलिया, बिज़नेस इंप्रूव थियो। लेकिन जॾहिं ब्रिटिशर्स इंडिया में आया, सिंध में आया, तॾहिं हुननि मीरनि खे क़ैद करे
सिंध ते कब्ज़ो कयो ऐं सिंध ते राज करणु शुरू कयो। दोस्तों, सिंध ते 1783 खां वठी 1843 ताईं मीरनि जो राज हो, जिन खे अंग्रेज़नि चालाकीअ सां पंहिंजे क़ैद में कयो ऐं तंहिंखां पोइ शुरू थियो सिंध ते अंग्रेज़नि जो राज, अंग्रेज़नि जी हुकूमत। आज़ादी जी लड़ाई में, हर लड़ाई में सिंधियुनि भी बहिरो वरितो। दोस्तों, अंग्रेज़नि खां आज़ाद थियण लाइ स्वतंत्रता जे हर संग्राम में सभिनी सिंधियुनि जो हिकु ई बुलंद नारो, कान खपे, कान खपे भारी सरकार, कान खपे, कान खपे, कान खपे विदेशी सरकार, कान खपे। सिंधियुनि जो ही बुलंद नारो हुजी अंग्रेजी सरकार की दहशत हुई। सिंधियुनि बहिष्कार कयो, विदेशी कपड़े थे, विदेशी शराब थे ऐं उन्हनि सरकारी नौकरियूं छॾे। छाकाणि जो हर सिंधीअ जो हिकु ई मक़सदु हो, आज़ादी, हिंदुस्तान जी आज़ादी। भारत छोड़ो आंदोलन में सिंधी नेताओं जी गिरफ़्तारी खां पोइ सिंधी विद्यार्थियुनि ऐं नौजवाननि पहलाज राय राजपाल जी अॻवानीअ में हिसो वठणु शुरू कयो, इनिशिएटिव वरितो। तंहिंमें हुआ आसन उत्तम चंदानी यानी एजे उत्तम, कीरत बाबानी, गोविंद माली, पर्चो विद्यार्थी, हिननि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी करणु शुरू कई। उन्हनि अंग्रेज़ी जी प्रॉपर्टी नष्ट करणु शुरू कई, पोचा दॿा चलाया, रेलवे जी पटरियूं उखाड़ी, सरकारी खज़ानो लुटियो, हर तरह जी ॻाल्हि कई जंहिंमें ब्रिटिश सरकार खे भंग हुई, परेशान थी वई। महान क्रांतिकारी, आफ़ताबे इनकलाब ऐं बेढपो, फियरलेस पर्चो विद्यार्थी हमेशा चवंदो हो, अंग्रेज़ी सरकार वटि अञा अहिड़ी का बि गोली न ठही आहे जेका मूंखे लॻी सघे। हिन ॿिनि ॼणनि खे आवाज़ मुंहिंजे नाले ऐं हिकिड़ो ॿियो ॼणो हुओसीं ऐं टे ॼणा हुआसीं। मूंखे फांसी सज़ा ॾिनऊं ऐं ॿ ॼणा ॿिया हुआ तंहिंखे 20 साल सज़ा ॾिनऊं, ॾियारे मोकिलियो। मूंखे बि रखियो अथई जेल, कराची जेल में, ऐं हिनखे मोकिलियो हैदराबाद में, हिकिड़े मुंहिंजे सखर जेल में। दोस्तों, अंग्रेजी सरकार भी पर्चो विद्यार्थी का टकरी। दोस्तों, उन वक्त पर्चो विद्यार्थी के खिलाफ घणनि केसिस के गॾु करे उनखे 83 सालनि जी सज़ा ॾिनी वई, डिक्लेयर कई वई। लोअर कोर्ट में, लोअर कोर्ट खां हाई कोर्ट में अपील हली त असांखे 83 साल सज़ा मिली, यानी फांसी लाइ थियो, सज़ा ॾिनो 3 साल। तो कढी सही रवाजी का न करके 15 माण्हू हुआसीं। लेकिन पर्चो विद्यार्थी कॾहिं बि अंग्रेजी सरकार जे हथ न रहियो। उन वक्त पर्चो विद्यार्थी के खिलाफ 15,000 रुपया इनाम हो, लेकिन पर्चो विद्यार्थी अंग्रेजी सरकार जे हथ लॻो ई कोन। अहिड़ा सिंधी सूरमा, असांजा देशभक्त, असांजा महान सिंधी महान नौजवान जिन असांजे लाइ हिकु वॾी मिसाल क़ाइमु कई, असांजे लाइ हिकु वॾो आदर्श क़ाइमु कयो। वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, भारत छोड़ो, करो या मरो, हिननि नारनि सिंध जे आज़ादी प्रेमी जनता में क्रांतीअ जी, इनकलाब जी बाहिद फैशन। ऐं 19 साल जो हिकु नौजवान हिमू कारानी क्रांतिकारी थी वियो, इनकलाबी थी वियो। कमेटी बरक़रार लिखी लिखी कम कंदा, बुलेटिन ठाहे करे राति जो पेश करे ईंदा असांजे शहर में, जे पब्लिक खे ख़बर पए, पब्लिक सुञाण थिए। हिननि खे किथां ख़बर पई त हिकु गाॾी राति जो 9 बजे जे आसपास, जंहिंमें भई मिलिट्री जी, ब्रिटिश मिलिट्री आहे, विथ आर्म्स एंड एम्यूनिशन टू सप्रेस द फ्रीडम मूवमेंट इन सिंध। तो कोई न पंहिंजे दोस्तनि खे जल्दी इकठो करे हुन फिश परेड रिमूव करण जे लाइ होॾे विया। दोस्तनि खे चई तव्हां हुते वियो, असां 3 ॼणा हुते वञूं था, कयूं था कोशिशि। ऐं मुंहिंजा ॾिठो भई शकी माण्हू आहिनि, अचनि था कुझु असां करण जे लाइ। पंहिंजे ॿिन्ही दोस्तनि खे चई था बजे मां फेस कयां थो,
Em पकड़जी वियो मार्शल एडमिनिस्ट्रेटर कर्नल रिचर्डसन हुन खां रिक्वेस्ट कयूं त नंढो ॿार जा स्टूडेंट शागिर्द आहे हिन जी सज़ा घटाई वञे। हुन त छा कयो भई यंगस्टर खे हिकिड़ो सबक़ सेखारण जे ख़्याल खां हुन त सज़ा वधाई फांसी कई। हुननि बि इहा ॻाल्हि न मञी। आख़िर सुभाणे ते असांखे टेलीग्राम मिली। टेलीग्राम 19 जनवरी जी 1943 जी आहे जेका असांखे 20 तारीख़ मिली त 21 जनवरी ते सुबुह 7 बजे हुनखे फांसी ईंदी। माइटनि खे मूं चए थो तव्हां रो छो था, फांसी मूंखे अचे तव्हां आशीर्वाद कयो त मां जीअं वरी जल्दी जनम वठी इहो कमु पूरो कयां। शीखुनि जे दरवाजे खां ॿाहूं ॿाहिरि कढी करे मूंखे भाकुर पाए चए थो त मां हे कमु कदम छॾे वञा थो, तूं इहो पूरो कजे। हेमू कालाणी जो नालो हिंदुस्तान जे इतिहास में सोननि अखरनि में लिखियो वियो आहे। हिंदुस्तान जी आज़ादीअ लाइ सिंध में बि काफ़ी स्त्रियुनि हिसो वरितो। आज़ादीअ लाइ हुननि सोन ॾिनो, पैसा ॾिना आज़ादी लड़ाई लड़ण लाइ। उन्हनि विदेशी कपिड़ा साड़िया, लूण ठाहियूं ऐं घर घर वञी करे अख़बारूं विरायूं ताकि माण्हुनि में जनता में आज़ादी जी अवेयरनेस जागे। सुभाष चंद्र बोस जे आज़ाद हिंद सेना में भी काफ़ी सिंधू हिस्सो वरितो। उनजी फौज में शामिल थिया ऐं तन मन धन सां देश जी सेवा। आख़िर हिंदुस्तान खे आज़ादी मिली। हिंदुस्तान पंहिंजे आज़ादी जी लड़ाई सां अंग्रेज़नि जे हुकूमत जूं ज़ंजीरूं तोड़ियूं ऐं आज़ादी हासिल कई। सॼे हिंदुस्तान में ख़ुशी फैलिजी, लेकिन इन आज़ादी सां गॾु लखे माण्हुनि खे इन आज़ादी जी क़ीमत ॻोढ़नि ऐं खून सां अदा कई। हिंदुस्तान पाकिस्तान जे विरहाङे जी मार सभिनी खां वधीक मार समाजनि सिंधियुनि खे पंहिंजो प्रांत पंहिंजो देश छॾणो पियो। सिंधी दर बदर थी विया, बेघर थी विया। उन्हनि खे सिंध छॾे, पंहिंजी ज़मीन जायदाद छॾे, पंहिंजा धंधा छॾे हिंदुस्तान जे अलॻि अलॻि हिस्सनि में फैलिणो, धंधे लाइ, रोज़गार लाइ, हिफ़ाज़त लाइ, सलामती लाइ। छाकाणि जो सॼी सिंध पाकिस्तान सिंधी हिंदुस्तान जे अलॻि अलॻि हिस्सनि में आया, निर्वासी करे न, हमेशह रहण लाइ आया, लेकिन साण खणी आया हिकु शानदार इतिहास, हिकु खूबसूरत तहज़ीब ऐं शानदार रीति रिवाज ऐं मेहनतकश इंसान हुआ, इंडस्ट्रीज हुआ, मेहनती हुआ। पाण सां गॾु खणी आया ईमानदारी, सच्चाई, लगन। सिंधियुनि हमेशह पंहिंजो पाण ते भाड़ियो। घुरी खाइण खां उनखे नफ़रत हुई। मेहनत में विश्वास हो, यकीन हो, ऐं इन विश्वास जे करे, इन यकीन जे करे हुननि सफलता में बुलंदी हासिल कई। हर मुक़ाम ते पहुता, हर सफलता ते पहुता पंहिंजी मेहनत सां, पंहिंजे विश्वास सां। ऐं दोस्तों, अॼु हू इंडस्ट्री जे टॉप ते आहिनि, बिज़नेस जे टॉप ते आहिनि, सिर्फ़ मेहनत सां, सच्चाई सां, ईमानदारी सां। कारखाना खोलिया, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल शुरू कया। सिंधियुनि विदेशनि में भी काफ़ी मेहनत सां नाणो कमायो, शोहरत कमाई, बुलंदी हासिल कई। ओनरशिप फ्लैट जो सिस्टम भी सिंधियुनि शुरू कयो ऐं हाउसिंग में हिकु क्रांति आई। भारत देश त पहिरां ई उन्हनि जो हुयो ऐं हिन देश में अची करे हिन देश जी संस्कृति अपनाईंदा विया। खीर में संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी, खाक के सोन बणाइण वारा सिंधी। सिंधी लॻभॻि पंहिंजे पेरनि ते खड़ा थी विया, कामयाबी हासिल कयूं, इकोनॉमिक स्टेबिलिटी मिली। तॾहिं उन्हनि खे पंहिंजा अधिकार, पंहिंजा हक़ याद आया। उन्हनि खे एहसास थियो त असां सोशली ऐं पॉलिटिकली निगलेक्टेड आहियूं। असांखे सामाजिक ऐं सियासी तौर नज़रअंदाज़ कयो थो। न असांजी पंहिंजी असेंबली आहे, न असांजा पंहिंजा MLAs आहिनि जेके असांजा मसइला, पंहिंजा प्रॉब्लम्स असेंबली में पेश करे सघनि या पार्लियामेंट में पेश करे सघनि। असांखे पंहिंजो वजूद, सिंधियत, सिंधी ज़ुबान ख़तरे में लॻण लॻी। काफ़ी संस्थाउनि कोशिश कई त भई सिंधी मसइला, सिंधी प्रॉब्लम्स
सरकार जे अॻियां पेश कया वञनि ऐं उहे पेश थिया। जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हंदी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हंदी नाहे, वेल सुम्हंदी नाहे भाऊ वेल सुम्हंदी नाहे, वेल सुम्हंदी नाहे भेनर वेल सुम्हंदी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हंदी नाहे, हिंद छॾे तूं हिंद में आए सभु कुझु पंहिंजो लुटाए। सिंधी त ज़रूरु बचाइणु खपे, पंहिंजी क़ौम लाइ असांखे ज़रूरु करणु घुरिजे। नालो नालो खूब कमाए सिंधियत भेट विसारे, दुनिया जे ॿोलियुनि खे जातई सिंधी भेट बुलाए, हाणे बे अखपट सुहिणा सिंधी वेलन वेई आहे, सिंधियत ऐं सिंधी ॿोली कचड़नि खे ढेत विराए, चलो तो खा भाऊ केर माया आए, केर माया आए, केर माया आए। सिंधियत लाइ कुझु करण वारनि जज़्बाती दीवाननि ऐं परवाननि जी कमी भी कोन आहे। हिंदुस्तान में पंहिंजे हक़नि लाइ घुर करे उन्हनि खे हासिल करण लाइ हिंदुस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में बदलाव ज़रूरी आहे, जो मुश्किल त आहे, लेकिन दोस्तो नामुमकिन बिल्कुल कोन आहे। छो जो दोस्तो मंज़िल केतिरी भी मुश्किल ऐं दूर छो न हुजे, केतिरी भी मुश्किल हुजे, केतिरी भी दूर हुजे, असीं पंध कंदासीं, असीं उन ई रस्ते ते पंध कंदासीं जो असांजी मंज़िल ना तो वञे। ऐं यकीन रखो दोस्तो, विश्वास कयो, हिकु ॾींहुं सफलता असांजा कदम ज़रूर चुमंदी। दोस्तो चओ त मां सिंधी आहियां, मूंखे सिंधी हुअण ते फ़ख्रु आहे, नाज़ आहे। मां प्रतिज्ञा कयां थो त मां पंहिंजे घर में कुटुंब सां ऐं ॿाहिरि दोस्तनि सां सिंधी में ॻाल्हाईंदुसि, सिंधी में ॻाल्हाईंदुसि, सिंधी में ॻाल्हाईंदुसि। जय झूलेलाल। सिंधु देश साधुनि महात्माउनि संतनि ऐं दरवेशनि जी भूमि आहे, जिन जो जीवन महान आदर्शनि सां भरियल आहे। सिंध जे महान संतनि जी ॻाल्हि थिए ऐं उन में महान शहीद अमर शहीद संत कंवरराम जो ज़िक्र न थिए, ये कीअं थी सघंदो? इट्स नॉट पॉसिबल। अमर शहीद संत कंवरराम महान संत हुआ। सच्चे संत साईं सतराम दास पहिरीं नज़र में ई हुनखे पंहिंजी अखियुनि में समाए छॾियो, पंहिंजी शरण में जाइ ॾिनी। संतनि जो हिकु ई उसूल हो, सच जो सौदो करणु ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत। सिंध जी पवित्र भूमि में घणनि ई सितारनि जन्म वरितो। उन्हनि में 18वीं सदीअ जा 3 बुलंद सितारा हुआ, चमकंदड़ सितारा हुआ, शाह, सचल ऐं सामी। हिननि महान कविन पंहिंजे महान काव्य ग्रंथनि में चयो आहे त पवित्र प्यार ऐं सूंह परमात्मा जो ई रूप आहे, आत्मा ऐं परमात्मा जो ई रूप आहे। शाह अब्दुल लतीफ़, शाह जे लिखियल रिसाले में 6,500 खां भी वधीक बैत लिखियल आहिनि। रिसाले खे कवि जगत में महाकाव्य ग्रंथ या एपिक करे लेखे वञे थो। शाह साहब हिकु सच्चो वतन परस्त इंसान हो, जंहिंजी ज़िंदगी तोड़े कलाम देश प्रेम जो संदेश ॾियनि था। नंगड़ा निमाणीअ दा जीवे तीवे पालना, ही बोल तव्हां सभिनी ॿुधा आहिनि। ही बोल लिखिया आहिनि महान कवि सचल सरमस्त। शाह अब्दुल लतीफ़ साहब जॾहिं दराज़नि जे दौर ते विया तॾहिं 5 सालनि जे नींगर सचल खे ॾिसी हुननि फरमायो त जेका देग असां चाढ़ी आहे उन जो ढक ई 5 सालनि जो नींगर लाहींदो। ऐं हुननि जो चवणु बिल्कुलु सही साबित थियो। शाह जे ॻुझे रूहानी राज़ खे सचल ज़ाहिरी नमूने सम्झायो आहे। संदन काव्य में मंसूरी मस्ती आहे। सिंधियुनि जी महान त्रिमूर्ति आहे शाह, सचल ऐं सामी। सिंधी काव्यधारा, भक्ति काव्यधारा में 4000 खां वधीक श्लोक लिखिया आहिनि। सामी साहब पंहिंजे गुरुअ जे ज्ञान
कृपाए वेदांत जे उच्चार द्वारा आत्मिक ज्ञान पैदा कयो ऐं उन जो रस सिंधी लोक खे चखायो। सामी महाजागृति जे दौर जो पोयो संत कवि मञियो वेंदो आहे। हर क़ौम जे तहज़ीब जी सुञाणप उन जे रहणीअ तां, उन जे वीचारनि तां, उन जे ॾिण वारनि तां ऐं उन जे वरसे तां पवंदी आहे। ऐं हर इंसान खे पंहिंजे वरसे ते नाज़ थींदो आहे, फ़ख्रु थींदो आहे ऐं इहो वरसो उनखे जनम खां ई मिलंदो आहे ऐं जनम खां वठी मृत्यु ताईं हू पंहिंजे वरसे सां ॻंढियल रहंदो आहे, जुड़ियल रहंदो आहे ऐं पूजा पाठ, धर्म कर्म, मंदिर, गुरुद्वारो, टिकाणो हर शइ हू फॉलो कंदो आहे पंहिंजे वरसे जे हिसाब सां। गीता जे 3 अध्याय में श्री कृष्ण भगवान उपदेश ॾींदे चए थो त हे इंसान, तूं जंहिं धर्म में ॼाओ आहीं उन धर्म जा नियम जेके शास्त्रनि जे मुताबिक़ आहिनि तिन जो पालन कर, छो त उहो कर्म ई तुंहिंजो सच्चो धर्म आहे। सिंधी जल ऐं ज्योतिअ जी पूॼा कंदा आहिनि, छो जो पाणीअ ते समुंड में व्यापार कंदे कंदे जल ते समुंड में सिंधी वापार कंदा हुआ। तंहिं करे जल जो, समुंड जो, ॿेड़ीअ जो सिंधियुनि जी ज़िंदगीअ ते, सिंधियुनि जी ज़ुबान ते, तहज़ीब ते काफ़ी गहरो असरु थियो। उहो असांजे सिंधीअ में बि नज़र अचे थो। सिंधीअ जा केतिरा पहाका आहिनि, प्रोवर्ब्स आहिनि, उन मां तव्हांखे इहा ख़बर पवंदी। कोई नाराज़ हुजे या आशीष ॾे या प्रार्थना करे त जल ऐं ॿेड़ीअ जो ज़रूरु किथे न किथे ज़िक्र ईंदो आहे। मसलन ॿेड़ी तरई, ॿेड़ी ॿुॾई, ॿेड़ी साई थई। कोई चिंता में अंदरि पुछिबो आहे कहिड़ा खंड जा जहाज़ ॿुॾी विया अथई, या ॿेड़ी बने लॻई, याने शल तूं हिफ़ाज़त सां घर वापसि अचूं। त ॿेड़ीअ जा ऐं जल जा काफ़ी पहाका क्रिएट थिया, ॿेड़ीअ जल जे लफ़्ज़नि ते बेस्ड। असांजा कुझु ॾिण वार आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ में तमामु वॾी अहमियत रखनि था। असांजा ॾिण वार आहिनि टीजड़ी, सुहागणियुनि जो ख़ासि ॾींहुं, थधिड़ी, शीतला माता जो ॾींहुं, तिरमूरी, लाल लोही, होली, ॾियारी ऐं मुख्य ॾिणु चेटी चंड। चेटी चंड झूलेलाल जे जनम जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे ऐं हिन ॾींहं ते सिंधियुनि जे नए साल जी शुरूआत भी थींदी आहे। चेटी चंड यानी सिंधी नओं साल। सजण तुंहिंजी बानड़ी आया, मुंह में ऐब अपार, सजण तुंहिंजी बानड़ी आया, बानड़ी आया साईं गोनड़ी आया, बानड़ी आया साईं गोनड़ी आया, मुंह में ऐब अपार, सजण तुंहिंजी बानड़ी आया, बानड़ी आया साईं